अस्सलाम वालेकुम नादरीन, मां ख़ालिद कलियार K1 न्यूज़ हैदराबाद। पेटायार्ड कौंसिल सिंध ऐं सुगड़नि पारां पुरअमन एहतिजाज कयो वियो। प्रेस क्लब हैदराबाद ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद साम्हूं रेडियो आर्टिस्टनि सदाकारनि जो चवणु आहे त हैदराबाद रेडियो स्टेशन नओं डायरेक्टर जेको तैनात कयो वियो आहे उन असां आर्टिस्टनि सां तमामु ग़लति रवैये सां पेश अची रहियो आहे ऐं हुननि इहो ॿुधाईंदे चयो त हैदराबाद रेडियो पाकिस्तान जी जेकी ज़मीन आहे उनखे नीलाम करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। अदाकारनि सदाकारनि फ़नकारनि सुगड़नि पंहिंजा वीचार K1 न्यूज़ सां हिन तरह सां वंडिया। इन्हनि खे नथो हणी कढियो वञे। असां पुरअमन एहतिजाज कयो पर असांजो पुरअमन एहतिजाज जे पासो पुरतशद्दुद बि थी सघे। जेकर तशद्दुद कंदा त पत्थर ते पत्थर साड़ींदासीं ऐं इनशाला असां पुरज़ोर मुतालबो था कयूं। हीअं त असां सलाद तरफ़ां अॼु तव्हां ॾिसो त हिते सिर्फ़ु अदाकार फ़नकार शाइर सदाकार ऐं सुगर गॾु थिया गुलकार गॾु थिया। असांजी हीअ जदोजहद पुरअमन जदोजहद छाकाणि फ़नकार जेको हूंदो आहे, जेको अदाकार हूंदो आहे, जेको सदाकार हूंदो आहे, उहो पब्लिक प्रॉपर्टी हूंदो आहे। उहो कॾहिं दहशतगर्दी न चाहींदो आहे, कॾहिं मुज़ाहिरा कोन चाहींदो आहे। अॼु असीं फ़नकार सिंध जा जिन रोड ते मुस्तफा कुरैशी, मोहम्मद अली, अदाकार मोहम्मद अली, अल्लाह फकीर, आदा फरीद, एॾा वॾा फ़नकार रेडियो पाकिस्तान में अॼु रेडियो पाकिस्तान जो बंदि करण सदाकत खे फ़रोख़्त करण वारनि ते हैदराबाद रेडियो आर्टिस्टनि इहो बि मुतालबो कयो त जेकॾहिं हैदराबाद स्टेशन डायरेक्टर पंहिंजो मौक़ुफ़ चेंज न कयो ऐं इनखे हटायो न वियो